नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेहड़ मां खबर ॾींदा सिंध अंदर कश्मीरनि खे आबाद करे सिंध जूं ज़मीनूं ॾियण वारे मामरे ते अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते अवामी तहरीक तालका मेहड़ तरफ़ां एडवोकेट मुश्ताक चांडियो, एडवोकेट नजीब मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में अवामी लाइ चेंबर खां मेहड़ प्रेस क्लब ताईं एतिरी रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं ज़मीनूं कश्मीरी पनाहगीरनि खे ॾियण सिंधियुनि सां बेवाजिबी आहे। सिंध में अॻे लखी गैर कानूनी आयल गैर मुल्की माण्हुनि खे सिंध जा क़ौमी पैदावारी वसीला माल गनीमत करे ॾिना पिया वञनि। सिंध खे आलमी यतीम खानो समझी दुनिया जे हर रोलाकुनि खे हिते राहे सिंधी क़ौमी खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश सालनि खां जारी सारी आहे। अॻवान वधीक चयो त असांखे मज़लूम कश्मीरनि सां दिली हमदर्दी आहे, पर इन्हनि जी आड़ में सिंध हाणे वधीक कंहिंखे धारे जो बार नथी खणी सघे। वफ़ाक़ी सरकार ऐं पीपी सरकार जी अहिड़ी सिंध दुश्मन मंसूबे खे सिंध जा बाशूर माण्हू ऐं सिंध दोस्त धुरियूं कॾहिं बि क़बूल न कंदियूं। वफ़ाक़ी सरकार जे हठ धर्मी ऐं पीपी सरकार जी ख़ामोशी इहा ॻाल्हि ज़ाहिर करे थी त हुक्मरान गॾिजी सिंध ऐं सिंधी क़ौम जे वसीलनि जी लुट मार में भाङे भाइवार आहिनि। अहिड़े अमल जी अवामी तहरीक मज़ामत करे थी ऐं हुक्मराननि खे चिता ॾियूं था त असीं अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां सिंध में धारनि जी आबादगारनि जी सख़्त मुखालिफ़त कंदे पुरअमन जदोजहद करे हर साज़िश जो मुक़ाबलो कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।